अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। सयकूनु फ़ी आखिरि ज़मानि ख़स्फ़ुन व क़ज़्फ़ुन व मस्ख़ुन क़ील व मता ज़ालिक या रसूलल्लाह क़ाल इज़ा ज़हरतिल मआज़िफ़ु वल क़ैनातु वस्तुहिल्लतिल ख़म्रु। उम्मीद के ग्रुप वारा तमाम खैरियत से हूंदा। हदीस जेका पढ़ी हुई उन हदीस जो तर्जुमो छुड़ायूं था। हज़रत सहल बिन सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान करिए था त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आख़िरी ज़माने में माण्हुनि खे ज़मीन में धसायो वेंदो, उन ते पथरनि जी बरसात कई वेंदी, उन जूं शक्लूं मिटायूं वेंदियूं। तॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त ईअं कॾहिं थींदो? तॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जॾहिं मौसीक़ी जा आवाज़ फैली वेंदा, ॻाइण वारियूं आम थी वेंदियूं ऐं शराब खे हलाल सम्झियो वेंदो। इन हदीस में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशन गोई कंदे फरमायो हुयो त जॾहिं मौसीक़ी जा आवाज़ फैली वेंदा, गायना आम थी वेंदा ऐं शराब के माण्हू हलाल तसवुर कंदा, हलाल सम्झंदा, शराब आम जाम माण्हू पीअंदा, उन वक़्तु माण्हू मथे 3 सूरतें में अल्लाह जो अज़ाब नाज़िल थींदो। पहली सूरत अज़ाब जी इहा हूंदी जे माण्हूअ खे ज़मीन में धसायो वेंदो। ज़लज़ले जी वजह सां माण्हू पंहिंजे घरनि सूदा, इमारतें सूदा ज़मीन में धसिजी वेंदा, गर्क थी वेंदा। ॿई सूरत अज़ाब जी माण्हूअ मथे पथरनि जी बरसात थींदी। 3 सूरत माण्हू बदसूरत थी वेंदा, माण्हुनि जी शक्लूं अल्लाह रब्बुल आलमीन फिटाए छॾींदो। त पाण ॻाइने कना बचूं, गायना न वॼायूं, काफ़ियूं न वॼायूं, कलाम न वॼायूं, गीत न वॼायूं, गीत न चऊं, काफ़ियूं न चऊं, कलाम न चऊं, रासूड़ा न चऊं, ढोले ते न नचूं। ई मड़े शयूं बुरियूं हुई ने इस्लाम इन शइ खे नापसंद करे थो। पाण क़ुरान वॼायूं, इन फ़ोनियूं में क़ुरान सुणूं ने तक़रीरूं वॼायूं, तक़रीरूं सुणूं, नातूं वॼायूं, नातूं सुणूं, नज़म सुणूं। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ ते इलाहुल आलमीन पाण खे इस्लाम जे मुताबिक़ हले जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।